नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन फुलपा जे मरकज़ी ऐं सूबाई अॻवान समेत मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी जे उस्तादनि सिलोटा सदर डॉक्टर ग़ुलाम अली मल्ला, डॉक्टर इख्तियार घमरो, मुजीब अबड़ो ऐं ॿियनि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतज़ामिया जी नाअहली सबबि माली खसारे जो शिकार थी हुई। असां एहतजाज ज़ाती मुफ़ाद लाइ न पर यूनिवर्सिटी खे माली खसारे मां कढण लाइ करे रहिया आहियूं। यूनिवर्सिटी इंतज़ामिया मुलाज़िमनि खे माहवार पगारूं ऐं पेंशन न पई ॾेई सघे। समूरे सिंध अंदरि मुलाज़िमनि खे ईद जूं एडवांस पगारूं ॾिनियूं आहिनि, पर यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि खे हिन वक़्त ताईं पगारूं न मिली सघियूं आहिनि। हिननि चयो त यूनिवर्सिटी जा उस्ताद ऐं मुलाज़िम पंहिंजे हक़नि तां हथ खणे छा पंहिंजे ॿारनि खे रोडनि ते आणे, छा असां पंहिंजे हक़ घुरी गुनाह करे रहिया आहियूं? असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरासा छो पियो कयो वञे? हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते उस्तादनि ऐं मुलाज़िमनि खे पगारूं पेंशन ॾिनियूं वञनि। मुलाज़िमनि खे हरासा करण जे लाइ जारी कयल लेटर वापसि वरितो वञे। यूनिवर्सिटी अंदरि क़ाइमु कयल कर्तीना सेंटर ॿिए हंधि मुंतक़िल कयो वञे। जेसीं ताईं असांजा समूरा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसीं ताईं असांजो धरणो जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।